नाज़रीन, मिरपुर ख़ासि ब्यूरो टाइम आहे। अॼु वरी असीं तव्हां सां गॾु हाज़ुर आहियूं। अॼु असीं तव्हांखे ॿुधाईंदासीं त मिरपुर ख़ासि तालको जेको हो, पहिरीं शहर जूं 8 यूनियन काउंसिलूं, उन खां अलावा ॿाराड़ी जूं 4 यूनियन काउंसिलुनि ते मुश्तमिल हो। जॾहिं त अॻूणो सूबाई वज़ीर MP सैयद अली नवाज़ शाह तरफ़ां उन्हनि 4 यूनियन काउंसिलूं, जंहिंमें झिलूरिया, मखण समूहा, दौलतपुरा या मीरवा गोरचाणी खे मिलाए करे हिकु तालको शुजाबाद ठाहे छॾियो। उन बावजूदि जॾहिं त तालको शुजाबाद ठहण खां पोइ मिरपुर ख़ासि शहर खे सिर्फ़ु 8 यूनियन काउंसिलनि ते मुश्तमिल आहे, जंहिंजी आबादी तक़रीबन 7.5 खां 8 लख जी आहे। मगर उन बावजूदि जॾहिं तालको शुजाबाद ठही वियो, उन खां पोइ बि मिरपुर ख़ासि शहर जी तव्हांखे असीं सूरत हाल ॿुधाईंदा हलूं त हितां जा माण्हुनि, हितां जे सियासी समाजी अॻुवान, हितां जे क़ौम परस्त ऐं मज़हबी अॻुवाननि पारां शहर जा मसइला हल न थियण करे मिरपुर ख़ासि एक्शन कमेटी ठाही वई आहे, जंहिंजे करे हिते मिरपुर ख़ासि शहर में हिकु इजलास थियो, जंहिंखां पोइ हुननि प्रेस कॉन्फ्रेंस करे ऐलान कयो त असां मिरपुर ख़ासि शहर जी जेके 8 यूनियन काउंसिल आहिनि उन्हनि जा मसइला हल कोन था थियनि, जंहिंजे करे असां जल्द लाएअमल जोड़े हिकु तहरीक हलाईंदासीं। उन हवाले सां मिरपुर ख़ासि शहरनि जो बि इहो चवणु हो त मिरपुर ख़ासि शहर में हिकु त शहर सॼो गंदगी जे ढेरनि में तब्दील आहे। मिरपुर ख़ासि शहर जा जेके बि इलाइक़ा आहिनि, नंढा वॾा पाड़ा आहिनि, चाहे पाक कॉलोनी हुजे, लालचंद बाग हुजे, सियाल कॉलोनी हुजे, मेहराण कॉलोनी हुजे, पंवर कॉलोनी आहे या रहीम नगर जा इलाइक़ा आहिनि, सभु गंदगी जे ढेर में तब्दील थियल आहिनि। कचरनि जा ढेर पियल आहिनि, करोड़े रुपयनि जा TMA में फंड आहिनि, ख़बर न आहे किथे ख़र्च था थियनि। उन खां अलावा मिरपुर ख़ासि जो हिकु ॿियो मेन मसइलो आहे, हेस्को जे तरफ़ां अण ऐलानियल लोड शेडिंग कई थी वञे, जंहिंजे करे मिरपुर ख़ासि शहर में तक़रीबन 17 खां 18 कलाक मुकमल लाइट बंदि हूंदी आहे। हितां जा माण्हू सरापा एहतिजाज थियनि था, रोडनि ते अचनि था। उन बावजूदि हेस्को वारनि खे जेकॾहिं हुननि जे ऑफिसनि में वञनि था, को फ़ोन खणण लाइ तयारु कोन थो हुजे। ऐं एतिरे ताईं हितां जा जेके मिरपुर ख़ासि सिविल हॉस्पिटल, जेका डिवीज़न जी हेडक्वाटर जी अस्पताल आहे, उते जेकॾहिं माण्हुनि जो को मरीज़नि जो ऑपरेशन रिथियल हूंदो आहे या ॿिया कहिड़ा मसइला हूंदा आहिनि, त उते ऑपरेशन नथा थियनि, जंहिंजे करे मजबूरनि जेके थर साइड खां माण्हू अचनि था या ॿियनि इलाइक़नि मां माण्हू अचनि था, उहे ऑपरेशन लाइ पंहिंजे प्राइवेट अस्पताल में वञनि था या हितां खां हैदराबाद या कराची रेफर थियनि था। उन खां अलावा टियों असीं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, मिरपुर ख़ासि शहर में वॾो मसइलो पाणी जो आहे। हितां जा माण्हू पीअण जे पाणी लाइ सख़्तु परेशान आहिनि। हितां जा माण्हुनि खे पीअण जे पाणी में गटरनि जो पाणी मिक्स थी मिले थो, ड्रेनेज सिस्टम मुकमल तबाह लॻो पियो आहे। हिते करोड़ रुपयनि फंड आहिनि, ख़बर न आहे किथे था ख़र्च थियनि। हितां जा माण्हू जेके आहिनि मुसलसल एहतिजाज कया अथनि, रोड ब्लॉक कया अथनि। उन बावजूदि हितां जे पीअण जे पाणी जी बिल्कुलु हुननि खे का बि सहूलियत कोन्हे। पुराणे ड्रेनेज सिस्टम में जेके पुराणियूं लाइनूं लॻियल आहिनि, ऐं नाज़मी दौर में जॾहिं करोड़े रुपयनि जूं जेके लाइनूं लॻियूं, उन वक़्तु बिल्कुलु ख़तमु थी वञनि, छाजे करे त कुझु रोडनि में जेके पाइप लाइनूं विछाइनि था, उहे पाइप लाइनूं ऐं पाणी जूं लाइनूं गॾिजनि थियूं, जंहिं करे माण्हू पीअण जे पाणी में जे करे सख़्तु परेशान आहिनि। जंहिं करे हितां जा मासूम ॿार या वॾा गैस्ट्रो जी बीमारियुनि में मुसलसल बीमारियूं थियूं वञनि, जंहिंजे करे हितां जा माण्हू सख़्तु परेशान आहिनि। उन हवाले सां मिरपुर ख़ासि शहरी जेको आहे सरापा एहतिजाज बणियल। एतिरे ताईं त उन्हनि जो चवणो त मिरपुर ख़ासि शहर जा जेके बि चूंडियल नुमाइंदा आहिनि, उहो मसइलनि जे तरफ़ ध्यानु कोन पिया ॾियनि। मिरपुर ख़ासि शहर जा मुकमल रोड रस्ता तबाह थी विया आहिनि। मिरपुर ख़ासि शहर जा रोड रस्ता टोड़े नंढा वॾा शहर जेके उनखे लॻनि था, उन जूं गलियूं लॻनि थियूं, उहे मुकमल तबाह आहिनि। उते कचरनि जा ढेर आहिनि, उते गटरनि जो ॾेख ॾेई रहिया आहिनि। ख़ासि तौर असीं तव्हांखे ॿुधाईंदा हलियोसीं, मिरपुर ख़ासि खां सांगड़ विंदड़ या मिरपुर ख़ासि खां उमरकोट विंदड़ या ईंदड़ जेको रस्तो आहे, NK पंप वेझो, उते हिन वक़्तु बि 3 फुट खां 4 फुटनि ताईं पाणी बीठो आहे। उतां जे रवासियुनि पारां सरासपा एहतिजाज बढ़िया। हिते इंतिज़ामिया सां ॻाल्हियूं कयूं, मगर सफ़ाई कंदड़ अमरो ख़बर न आहे किथे आहे। TMA में मुसलमान बि स्वीपर भर्ती कया आहिनि, मगर उहे घर वेठे पघार खणी रहिया आहिनि। हिते जी जेके इंतिज़ामिया खे कंहिं शइ जी ख़बर न आहे त हितां जे माण्हुनि सां मसइला कहिड़ा आहिनि। हितां जा माण्हू मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वकड़जी विया आहिनि। हिते कंहिं शइ जी बि सहूलियत न आहे। जंहिं हिन हवाले सां मिरपुर ख़ासि जे सभिनी सियासी समाजी मज़हबी तंज़ीमुनि जे अॻुवान पारां हिकिड़ी मिरपुर ख़ासि एक्शन कमेटी ठाही वई। हुननि जो इहो चवणो त असां जल्द लाएअमल जोड़े असां हिकु हुकूमत अमली जोड़ींदासीं, जंहिंजे करे हितां जे इंतिज़ामिया ख़िलाफ़ु तहरीक हलाईंदासीं। उन हवाले सां असां सां गॾु हिते जमायत उलमा इस्लाम पाकिस्तान जो मौलाना हफ़ीज़ रहमान फैज़ वीडियो लिंक ते मौजूदु आहे। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं त मिरपुर ख़ासि जे मसइलनि ते हुनजो छा चवणु आहे। मौलाना हफ़ीज़ रहमान साहिबु, शहर जा मेन मसइला कहिड़ा आहिनि जंहिंजे करे तव्हां मिरपुर ख़ासि जे शहरनि सियासी समाजी तंज़ीम जे अॻुवान गॾिजी हिकिड़ी एक्शन कमेटी जोड़ी आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहर जा जेके बुनियादी मसइला आहिनि उहे आहिनि बल्दिया सां वाबस्ता। बल्दिया सां वाबस्ता सां मुराद इहा त सॼे शहर में
को हिकिड़ो रोड असांखे ॾेखारियो वञे जो सलामत हुजे, को हिकिड़ी अहिड़ी गली जंहिंमें गंदो पाणी न हुजे, ऐं पीअण जो पाणी कंहिं घर खां पुछा कयो जेके अक्सर घर वारा जेके आहिनि हू ॿाहिरां पाणी वठंदा आहिनि या पोइ उनखे उबाले पोइ पीअंदा आहिनि, गंदो पाणी घरनि में अचे पियो। मस्जिदनि खां ॿाहिरि गंदो पाणी जमा आहे, किचिरे जा ढेर जॻह जॻह ते लॻा पिया आहिनि, ऐं मतिलबु त हिकिड़ो खंडरात थी चुको आहे पूरो मीरपुर ख़ासि। असां ॾिसूं पिया, बर्दाश्त बि करूं पिया मुसलसल, पर हाणे हद थी वई जो बर्दाश्त कयल ॻाल्हि टिपी वई, त मजबूरन माण्हुनि बि असांखे चयो जेके असांजा मुक़्तदी आहिनि ऐं ॿिया टिया चाहे बिला तफ़रीक़ मुस्लिम गैर मुस्लिम सभु जी राय हुई त असां गॾिजी हिकिड़ी तहरीक हलायूं इन ज़िले इंतिज़ामी जे ख़िलाफ़ जेको ही असांजे शहर खे बिल्कुलु तबाह बर्बाद करे चुको आहे। त मजबूर थी करे असां एक्शन कमेटी ठाही आहे जंहिंमें असां मतिलबु मज़हबी माण्हू कहिड़ा कोन आहियूं, बल्कि बिला तफ़रीक़ तमामु मज़हबी जमातूं आहिनि ऐं बिला तफ़रीक़ जेके बि सियासी जमातूं ऐं समाजी जमातूं कॉमपर्स जमातूं टोटल असां सां गॾु आहिनि, ऐं बुनियादी मसइलो जेको आहे हू बल्दिया सां वाबस्तु आहे, इन जे करे असां एक्शन कमेटी ठाही आहे। सर, मीरपुर ख़ासि TMA में करोड़े रुपया फंड त अचनि था, उहे किथे था ख़र्च थियनि? हिन खां पहिरीं त मीरपुर ख़ासि जेका साॻी इहा TMA हुई जंहिंखे 8 यूनियन काउंसिलूं शहर जूं 4 यूनियन काउंसिलूं ॿारहं हूंदियूं, मगर हाणे उहे 4 यूनियन काउंसिलूं बि कटिजी वियूं, जेको तालको शुजाबाद ठही वियो आहे। उन खां अलावा मीरपुर ख़ासि शहर जूं 8 यूनियन काउंसिलूं, इहे बि कुझु अहिड़ियूं यूनियन काउंसिलूं आहिनि जेके तालके हुसैन बख्श के मरी खे मिलनि थियूं, ऐं तव्हां कीअं था सम्झो करोड़ रुपया फंड अचनि था, किथे था ख़र्च थियनि? असां नेब खे दरख़्वास्त था कयूं, असां FIA खे दरख़्वास्त था कयूं, असां फरियादी ठहण लाइ तयारु आहियूं। उहे मीरपुर ख़ासि अचनि, वेहनि दफ़्तरनि में ही फाइलूं चेक कनि, ही सभु करप्शन कनि पिया, ही सभु मिलियल आहिनि, हिननि सां MPA मिलियल आहे, हिननि सां जेके लोकल सियासी उहिदेदार जेके हुकूमत में आहिनि ही मिलियल आहिनि, ही अफ़सरान गॾिजी करे पाण बिलूं ठाहींदा आहिनि ऐं पाण उनखे शो कंदा आहिनि त असां फ़लाणो रोड ठाहे छॾियो, फ़लाणी नाली, सिर्फ़ु कागज़नि जी हथे, टोटल करप्शन। चलो पहिरें करप्शन असां ॾिठो नंढे हूंदे त माण्हू 50% खाईंदो, 50% लॻाईंदो, पर ही 100% खाई वेंदा आहिनि, हिकिड़ो रुपयो बि शहर में नथा लॻाइनि। ही सॼो इन जी वजह करप्शन आहे, ऐं उनजे लाइ असां सबूत ॾियण लाइ तयारु आहियूं। हिकिड़ी शइ जो सबूत ॾींदासीं, सिर्फ़ु नेब ऐं FIA असांजी हेल्प करे, उहो अची दफ़्तर में वेहे अल्लाह जी रज़ा लाइ, जेकॾहिं असां कूड़ा साबित थियूं पोइ जेका चोर जी सज़ा आहे उहा असांजी सज़ा आहे। सर, हितां जे भला चूंडियल नुमाइंदनि जो किरदारु कहिड़ो आहे? हितां मीरपुर ख़ासि शहर मंझां मुतहदा जो MPA जेको डॉक्टर ज़फ़र कमाली इलेक्शन जीतींदो आहे, उन खां अलावा हितां जी मखसूस सीट ते पीपल्स पार्टी जी खैरुनिसा मोगल आहे, उन खां अलावा हितां ई जो जेको MNA पीर शफ़क़त हुसैन शाह जीलानी उहो हितां क़ौमी असेंबली जी सीट जीतींदो आहे। उन खां अलावा मीरपुर ख़ासि साॻे इन सिटी में हिकु सेनेटर हरिराम किशोरी लाल बि रहे थो, भला तव्हां छा था चओ, भला हुननि जो किरदारु कहिड़ो आहे? तव्हां चओ था शहर सॼो शहर खंडरात में तब्दील आहे, शहर तबाह लॻो पिया, तरक़ियाती कम कोन पिया थियनि। बसि इहे असांजी असल में बदनसीबी जो ही असांजा नुमाइंदा आहिनि, हिननि खे त असां कॾहिं शहर में हलंदे ई कोन ॾिठो आहे, हिन इशू ते ॻाल्हाइनि कोन था, ऐं असां सम्झूं था त ही इन में मुलविस आहिनि, ही इन्हनि जा ठेकेदार ही MPA ॾींदा आहिनि हिननि खे, पोइ हिन में कुझु फ़ीसद MPA जो हूंदो आहे, कुझु ठेकेदार खाईंदो आहे, कुझु अफ़सरान खाईंदा आहिनि, ही गई बि में शामिल आहिनि। हिन चूंडियल नुमाइंदनि जो को फ़ाइदो कोन आहे, हिननि जी हिस ख़तमु थी वई आहे, हिननि खे आवाम जी का हुननि जी दिलि में का हैसियत रही कोन्हे, ही बि करप्शन में गॾिजी खाइनि पिया। हिन जे करे असां सिर्फ़ु अफ़सरान खे मोरद इल्ज़ाम कोन था ठाहियूं, बल्कि MPA MNA ऐं असां वटि त 2 MP आहिनि, ॿई इन कम में लॻा पिया आहिनि, पंहिंजे जेके वफ़ादार जेके ठेकेदार उन्हनि खे बसि ठेका ॾियण लाइ उन्हनि खे पैसा खाइण में लॻा पिया आहिनि। सर, इन सां गॾु असांखे ॿुधाईंदो त मीरपुर ख़ासि शहर जी जेका डिवीज़न जी हेडक्वार्टर इस्पताल सिविल हॉस्पिटल आहे, उते डॉक्टरनि जो कहिड़ो किरदारु आहे? उते माण्हुनि खे दवाऊं या गोरियूं मिलनि थियूं या नथियूं मिलनि? असां इहो बि ॾिठो आहे त हिन मीरपुर ख़ासि सिविल हॉस्पिटल में सांगड़ खां माण्हू अचनि था, टंडोलायर खां अचनि था, एतिरे ताईं जेके थर खां जेके मासूम ॿार रोज़ रोज़ मौत जो खाज बणियल आहिनि, उतां खां जेके माण्हुनि खे रेफर कजे थो उहे हिते अचनि था। भला उते मरीज़नि खे को इलाजु थिए थो या उहे करप्शन जे वर चढ़ियल आहिनि? उन बारे में तव्हां छा चवंदव? हुते उन मरीज़ खे दवा थी मिले जंहिंजो को सियासी जमात सां तालुक़ु आहे, उन खे दवा थी मिले जेको को वॾेरे जो माण्हू आहे, उन खे दवा थी मिले जेको को मतिलबु के पार्टी सां उनजो तालुक़ु आहे,
बाक़ी आवाम जे लाइ सिविल अस्पताल में को सहूलियत कोन्हे। बल्कि आउं त चवां थो जेको सिहतमंद माण्हू कंहिं मरीज़ खे ॾिसण लाइ सिविल अस्पताल वेंदो हू बि बीमार थी ॿाहिरि निकिरंदो आहे। करप्शन, डॉक्टर मुलविस आहिनि, दवाऊं अलाए किथे वञनि पियूं, ऐं डॉक्टर जी तवजो प्राइवेट क्लिनिकनि ते आहे। जेतिरा बि सिविल अस्पताल जा डॉक्टर मां ॾिसो पिया हुननि जे पंहिंजा प्राइवेट अस्पताल खोले वेठा आहिनि, 100% टाइम हुते ॾियनि पिया, ऐं मरीज़ 6-6 महीननि खां वेठा आहिनि त अॼु ऑपरेशन थींदो, सुभाणे थींदो, अॼु थींदो, इन में वीचारा ज़लील ख़्वार थियनि पिया। सर इहो असांखे भला ॿुधाइजो, मीरपुखा सिविल हॉस्पिटल में हिकु मुर्दो खानो आहे जिते तक़रीबन को बि अहिड़ा लाश ईंदा आहिनि या पोस्टमार्टम लाइ ईंदा आहिनि या के अहिड़ा हादसा थी था वञनि, हुननि जा जेके वारिस अचनि था केतिरनि कलाकनि ताईं हुननि खे खणियो ॿाहिरि वेठा हूंदा आहिनि। उते हिकु चाबी जेका हिकु स्वीपर जे हवाले हूंदी आहे, अगरि उहो स्वीपर जो मोबाइल फ़ोन बंदि हूंदो आहे त उतां जेके माण्हू अचनि था या कहिड़ा वाक़िया थियनि था, माण्हू सख़्तु परेशान थियनि था। उते एतिरे ताईं त पोस्टमार्टम बि जेको आहे हिकु स्वीपर करे रहियो आहे, उन हवाले सां तव्हांजो छा चवणु आहे? स्वीपर चाहे मुसलमान हुजे चाहे गैर मुस्लिम हुजे, ही इशू कोन्हे। टेक्निकल माण्हू हुजे जो हुनखे इन शइ जी ज़रूरत हुजे, ख़बर हुजे त हू त जानवरनि वांगुरु कटंदो आहे, उछलाईंदो आहे। त डॉक्टर जेके आहिनि ही एतिरा मतिलबु नाज़ुक माण्हू आहिनि, एतिरा सफ़ाई पसंदि माण्हू आहिनि, हू मुनासिबु कोन था सम्झनि त लाश खे हथु लायूं जो असां इहो कमु कयूं। इन जे करे जेके स्वीपर जंहिंजो कमु आहे झाड़ू हणनि, जंहिंजो कमु आहे सफ़ाई करणु, उनखे ही थोरो घणो सेखारे उन सां इहो भलो ग़लति कमु वठनि पिया। डॉक्टरनि जी ज़िमेदारी हू कनि, बाक़ी इशू कोन आहे त मुसलमान करे पोइ गैर मुस्लिम केर बि करे। असां चऊं त को टेक्निकल माण्हू हुजे जंहिंजो ड्यूटी आहे सफ़ाई करणु, उनखे इंसान जी तज़लील उन सां कराइनि पिया। इहो असांखे ॿुधाइजो त मीरपुखा शहर जा, जी तव्हां चओ त असां मीरपुखा शहर जे सभई सियासी समाजी तंज़ीमूं मिलाए करे हिकु एक्शन कमेटी ठाही आहे, मगर हिन मीरपुखा शहर जो तबाही जो ज़िम्मेदार मेन माण्हू कहिड़ो आहे जेको मीरपुखा शहर जा रोड रस्ता बि तबाह लॻा पिया आहिनि, शहर में लोड शेडिंग जो अज़ार आहे, इन खां अलावा इंक्रोचमेंट आहे, इन खां अलावा जेके त ट्रैफिक जाम थिए, मेन शहर जो तबाही जो ज़िम्मेदार केरु आहे? हिन टाइम शहर जी तबाही जो ज़िम्मेदार 4 माण्हू आहिनि मुंहिंजी नज़र में। हिकिड़ो असांजो MNA साहिबु आहे मीरपुखा जो, ॿियो असांजो MPA साहिबु आहे जेको MQM जो, टियों असांजो MPA साहिबा आहे जेके पीपल्स पार्टी जी, चौथो ज़रदारी साहिबु आहिनि डिप्टी कमिश्नर। महिरबानी साईं तव्हांजी। नाज़रीन, तव्हां मीरपुखा जो जमायत उलमा इस्लाम जो जेको अॻुवाण हो मौलाना हफ़ीज़ रहमान फैज़, उन खां अलावा जेको ताज़ो हिननि मीरपुखा शहरी एक्शन कमेटी जेका ठाही आहे हुनजो ॻाल्हियूं ॿुधियूं हूंदियूं। हिन जो इहो चवणो हो त मीरपुखा शहर जी तबाही जा जेके ज़िम्मेदार आहिनि, हितां जा चूंडियल नुमाइंदा या हितां जो जेको डिप्टी कमिश्नर आहे, छाजे करे त मीरपुखा शहर सॼो खंडरात बणियल पियो आहे। हिते किरोड़ रुपया TMA में फंड अचनि था, उहे ख़बर न किथे था ख़र्च थियनि। उन खां अलावा MPA MNA खे फंड मिलनि था, उन्हनि जी का ख़बर कोन पई पए। सिर्फ़ु कुझु जेके CC रोड जेके असीं ॾिसूं पिया जेके ठहनि पिया, बाक़ी जेके मुकमल रोड रस्ता उखड़िया पिया आहिनि। हितां जा माण्हू जेके आहिनि सख़्तु परेशान आहिनि, जंहिं रोड तां वञे थो उतां गंद कचरनि जा ढेर लॻल पिया आहिनि। एतिरे ताईं जेके स्कूलनि में ॿार वञनि था उहे बि गटर मंझां लॻे वञनि था, मगर हितां जी इंतिज़ामिया खे कंहिं शइ जी बि परवाह कोन्हे। नाज़रीन वठूं था नंढी साई खां पोइ तव्हां सां गॾु नाज़रीन नंढी साई खां पोइ वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। हिन वक़्तु असां सां गॾु वीडियो लिंक ते मौजूदु आहे अंजुमन ताजरान सिंध जो जनरल सेक्रेटरी अमीन मेमण। हितां जा जेके असीं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेके वापारी तंज़ीमुनि जा अॻुवान आहिनि, हमेशह सरापा एहतिजाज हूंदा आहिनि। हुनजो चवणु हूंदो त बदअमनी आहे शहर में, फुरलुट आहे, उन खां अलावा इंक्रोचमेंट आहिनि। इहे खोड़ सारा शहर जा मसइला आहिनि जंहिंजे करे हितां जो वापारी तंज़ीमूं हमेशह जेके इन्हनि मसइलनि ते सरापा एहतिजाज कंदियूं आहिनि। उन हवाले सां हिन वक़्तु असां गॾु वीडियो लिंक ते जेको मौजूदु आहे अमीन मेमन, उनसे गाल बोलता करे तो उनका चार चौड़ा। अमीन भाई, आप हमेशा कहते थे कि शहर में अमन अमान की सूरत हाल खराब है, अब कैसे देख रहे हैं अमन अमान की सूरत हाल मुतल्लिका हमारे को बताएं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अमन अमान की सूरत हाल कुछ अरसे पहले ख़राब थी, अभी कुछ बेहतर है पहले की निस्बत। और ताजिर बरादरी हड़ताल कराने का शौक़ नहीं रखती है, मजबूर होके ताजिर जो है वो अपना कारोबार बंद करते हैं। जब ताजिर लुट रहा होता है और ताजिर जो है खौफ में होता है, परेशान होता है, तो हम जब ये हड़ताल की तरफ आते हैं, वरना ताजिर कभी भी हड़ताल की तरफ आने में खुश नहीं है। और अमन अमान का ताल्लुक अभी 1 माह से या तकरीबन 1.5 माह से पहले से बहुत बेहतर है। और सिंध में तकरीबन मैं समझता हूँ कि कुछ अच्छी लहर आई है पूरे सिंध की,
کہ یہ امن و امان کا جو سسٹم ہے کچھ سسٹم اچھا ہو رہا ہے، اور اگر اسی طرح سے دیانتداری سے اگر یہ امن و امان ہمارے انتظامیہ جو ہے ہمارے اعلیٰ حکام جو ہیں یہ کرتے رہیں تو میں سمجھتا ہوں کہ امن و امان کا کوئی مسئلہ نہیں ہے شہر کے اندر. جس طرح سے یہ ایک آنکھ دکھانے پہ اتنا امن ہو گیا ہے تو دوسری آنکھ دکھانے پہ میں سمجھتا ہوں عوام بالکل سکون سے سوئی گی. اکثر یہ شکایت ہوتی ہے کہ میر پھکاس شہر کا مین علاقہ جیسے کھیسک پورہ ہے، اس کے علاوہ بلدیہ شاپنگ سینٹر کا علاقہ ہے، اس کے علاوہ جو مارکیٹ چوک ہے، اس کے علاوہ جو اسٹیشن روڈ ہے، اس کے علاوہ جو اپنا سول ہاسپٹل روڈ ہے، اس پہ یہی شکایت ہوتی ہے کہ جو یہ تاجر ہیں وہ ہمارے سے منتھلی لیتے ہیں، ہمارے سے بتا لیتے ہیں اور وہی دکانوں کے سامنے اپنے ٹھیلے وغیرہ کھڑے کرتے ہیں. اگر کوئی ایسا مسئلہ ہوتا ہے تو وہ انتظامیہ سے ملتے ہیں اور ہمارے یہ ٹھیلے ہمارے ہیں یا یہ ہمارا کاروبار ہے. آپ انکروچمنٹ میں مین کردار یہ سنا گیا ہے کہ یہ آپ تاجروں کا ہے، اس کے بارے میں آپ کیا بتاؤ گے؟ دکاندار کبھی بھی نہیں چاہتا کہ میں اپنی دکان کو خراب کروں یا اپنے آنے والے گاہک کو راستہ روکوں. اس کی مجبوری ہوتی ہے کہ ٹھیے کو وہ لگاتا ہے، اسی لیے کہ اگر وہ ٹھیا نہ لگائے تو شہر کے مافیا یا جو ہے دوسرے لوگ پولیس یا رکشے والا یا ٹیکسی والا یا گاڑیوں والے وہ ان کی دکان کے آگے اپنی پارکنگ کر دیتے ہیں اور اس بیہاف پر وہ بیچارہ اپنا آگے ٹھیا لگاتا ہے. اگر یہ سسٹم انتظامیہ صحیح کر دے تو میں سمجھتا ہوں دکاندار اپنا ٹھیا اندر لے جائے گا، بڑی خوشی کے ساتھ اندر لے کے جائے گا، لیکن انتظامیہ اس بات کی پابند ہے کہ اس کے آگے کوئی دوسرا آگے کھڑا نہ ہو. ابھی شہر کے اندر کتنے گھنٹے لوڈ شیڈنگ ہوتی ہے، لائٹ جاتی ہے، اور شہریوں کے اور تاجروں کے اور کاروبار پہ کیا اثرات پڑتا ہے؟ لائٹ کا تو یہ اتنا برا حال ہے کہ اس ٹائم پہ ہمیں نہیں پتا کہ لائٹ کب آتی ہے اور کب جاتی ہے. ہم بچے اسکول جانے کے لیے بھی پریشان ہوتے ہیں، کبھی ایسا ہوتا ہے کہ 7 بجے لائٹ جاتی ہے تو کبھی 9 بجے چلے جاتی ہے، کبھی 8 بجے چلے جاتی ہے. بچوں کے لیے بھی پریشان ہے اسکول کے لیے، اور کاروباری سسٹم ہمارا بالکل تباہ ہو چکا ہے شہر میر پرخاس کا. لائٹ کے حوالے سے لائٹ کا کوئی پرسان حال نہیں ہے. اور دوسری بات یہ کہ یہاں کے ایکسین وابڈا اور اے سی وابڈا جو ہے وہ بھی کچھ بھی سننے کے لیے کوئی بات تیار نہیں ہوتے. ایسا لگتا ہے کہ جیسے وابڈا جو ہے بالکل شہر سے لا تعلقی کا اظہار ہے. 4 دن ہو جاتے ہیں، ٹرانسفارمر جب پھٹ جاتا ہے تو 4 دن کاروبار بند ہو جاتا ہے. ان کو یہ احساس نہیں ہوتا کہ 4 دن کاروبار بند ہے، ہم ٹرانسفارمر جل چکا ہے تو اس کو لگا دیں، لیکن وہ 4 دن کے بعد لگتا ہے، 4 دن تک کاروبار تباہ ہوتا ہے، اس کا کوئی احساس نہیں ہوتا انہیں. تاجروں کے مین مسائل کون سے ہیں اور انتظامیہ سے آپ کی تاجروں کی کون سی شکایتیں ہوتی ہیں؟ ہمارے مین مسائل ہیں. ہمارے جو کاروباری مرکز میر پرخاس ڈویژن کا سب سے بڑا شہر ہے، اور اللہ کے حکم سے یہ شہر اتنا پیارا شہر ہے، این جی اوز کے مینگو کے حوالے سے کہلاتا ہے، لیکن یہاں پر جو ہے ہماری بدقسمتی یہ کہ شہر کی تمام بازار کے مرکز جو مین مرکز کی بازار ہے ان کے تمام کے روڈ اکھڑے ہوئے ہیں. انتظامیہ سے بار بار ہم کہتے ہیں دکھائیں، وزٹ کرائیے، ہمیں وہ دلاسا دیتے ہیں کہ ہم آپ کا روڈ بنا دیں گے، آپ کو ادھر روڈ پہ ٹریفک صحیح کر دیں گے، لیکن ہماری روڈ کی حالت آپ نے بھی دیکھی، آپ بھی اس شہر میں چلتے ہیں اور پبلک کو کتنی دشواریاں ہوتی ہیں، کتنی تکلیفیں ہوتی ہیں اس روڈ سے. ہمارے کبھی ایسا ہوتا ہے کہ 10 دن پانی کھڑے ہوئے ہوتے ہیں، ہم پریشان ہوتے ہیں. یہ ہمارے انتظامیہ سے شکایت ہے کہ ہمارے جو مین مرکز ہے ہمارا کھسک پورہ جسے آپ بات کر رہے ہیں، وہ کھسک پورہ میر پرخاس ڈویژن کا ایک لیڈیز بازار سب سے بڑا بازار ہے، اور ڈویژن میں اس بازار سے پورے ڈسٹرکٹ کے اندر جو ہے وہ کاروبار کا مرکز بنا ہے ہر اس بازار کو دیکھتے ہوئے. لیکن اس بازار کی بدقسمتی ہماری یہ ہے کہ ابھی تک کوئی ہمیں روڈ نہیں ہے، کوئی ادھر لائٹ کا نظام نہیں ہے، کوئی سسٹم نہیں ہے. اب یہ کہ انتظامیہ یہ کہتی ہے کہ انکروچمنٹ اگر ہمیں روڈ ترتیب سے بن جائے، سسٹم ترتیب سے ہو جائے تو کوئی بھی انکروچمنٹ نہیں کرے گا. اور اگر ٹوٹے پھوٹے روڈ پڑے ہوئے جہاں نہ کوئی ٹریفک چلتی ہے نہ کوئی موٹر سائیکل چل سکتی ہے، وہاں پہ پھر آپ خود اندازہ لگا لیں کہ پبلک کیا کرے گی. وہ ٹھیے لگائے گی، جب کوئی چلتا نہیں ہوگا تو کیا کرے گا، کھڑا ہو جائے گا آدمی. تو ہمارے شہر کا برا حال ہو رہا ہے. اس سے شہریوں کے مین مسائل کون سے ہیں میر پرخاس کے اندر؟ مین صفائی کا ذمہ دار بیوروکریٹس جو ہمارے ڈپٹی کمشنر اور کمشنر، وہ ہمیں لالی پاپ دیتے ہیں بڑے پیارے پیارے، اور شہر میں کروڑوں روپے کے فنڈ آتے ہیں اور وہ کروڑوں روپے کے فنڈ کاغذی کارروائی کے اندر پورے ہو جاتے ہیں. گزشتہ ہمارے میر پرخاس کے لیے نالے کے لیے تقریباً 1 کروڑ سے زیادہ کا بتایا گیا تھا کہ فنڈ آیا ہے،
اور آج بھی نالے آپ کی شہر کے اندر وہی صورتحال اختیار کرے ہوئے ہیں جو 1 کروڑ روپے آیا تھا، اور وہ 1 کروڑ ختم ہونے کے بعد بھی نالا اسی پوزیشن پر ہے. اب 1 کروڑ روپیہ آنے کے بعد نالا اسی پوزیشن پہ اور 1 کروڑ روپیہ نکل چکا ہے وہاں سے. تو اعلیٰ حکام ہمارے جو سندھ کے اندر وزیر اعلیٰ ہیں یا جو ہمارے وزیر اعظم پاکستان ہیں یا ابھی شرجیل میمن صاحب جو ہیں وہ سندھ کے اندر بلدیاتی حوالے سے بڑا ایک ایکٹیو اپنا کردار ادا کرتے ہوئے دکھنے میں آ رہے ہیں. تو وہ یہ چیز کا ہمیں جب بتائیں کہ یہ 1 کروڑ روپیہ آیا اور نالے کی صفائی نہیں ہوئی اور نالے ایسے کے ایسے ہی پڑے ہیں، تو 1 کروڑ روپیہ کہاں گیا؟ کچھ ٹائم پہلے ہم نے ڈپٹی کمشنر صاحب سے بھی کہا تھا تو انہوں نے یہ بات کہی کہ میں نے 50 لاکھ روپے خرچ کیے اور 50 لاکھ روپے وہ موجود ہیں، جبکہ وہ تمام دربار ہال کے اندر پوری میٹنگ کے اندر انہوں نے یہ بات کہی کہ 16 چنچیاں جو ہم ہر یوسی کو 2 چنچیاں دیں گے اور ایک کمیٹی بنائیں گے جس میں تاجر اور جو ہے علماء اکرام اور 2 سیاسی پارٹیوں کے ایک رکن. یہ ہم ایک کمیٹی بنائیں گے جو شہر کے اندر اپنے صفائی ستھرائی کے حوالے سے چیک کرے گی اور یہ لوگوں کو جو ہے گندگی کے ڈھیر پڑے ہوئے ہیں ان کو صفائی کروانے میں مدد دے گی. لیکن وہ انہوں نے کمیٹی نہیں بنائی، 16 چنچی کا اعلان کیا، وہ بھی نہیں ہوئی. ان کے بعد جب ڈپٹی کمشنر چینج ہو گئے تو اس ڈپٹی کمشنر کا اور ان دوسرے آنے والے ڈپٹی کمشنر کے دونوں کے سامنے ہم نے بات کرائی کہ سر یہ چنچیوں کا انہوں نے وعدہ کیا تھا اور یہ سسٹم بنانے کا وعدہ کیا تھا. تو انہوں نے کہا کہ میں آگے اسی طرح سے آپ کو فالو کروں گا. لیکن ان کی جانے کے بعد وہ 16 چنچیاں کہاں گئیں؟ ٹوٹل 4 چنچیاں ملی ہیں، ٹوٹل 4 چنچیاں آئی ہیں، لیکن وہ 4 چنچیاں اس طرح سے چل رہی ہیں کہ وہ بلدیہ کے اندر لا تعداد سینکڑوں کی تعداد میں ملازمین ہیں، لیکن وہ چنچی چلانے والا بتاتے ہیں کہ ہمارے پاس نہیں ہے. بدقسمتی ہماری یہ کہ موٹر سائیکل چلانے والا بلدیہ میں نہیں ہے، تو وہ کئی چنچی ایسی کھڑی ہیں، پیٹرول ان کا مل رہا ہے، پیٹرول جاتا ہے. دوسری ہماری پریشانی یہ ہے کہ جو نالہ صفائی ہو جائے ہمارے شہر کی صحیح طریقے سے، اس کی زمین کی گھاٹی ہو جائے اور نالیاں ہماری گھاٹی ہو جائیں تو میں سمجھتا ہوں ہمارے کو 25-30 سال تک کوئی ہمیں تکلیف نہیں ہوگی. لیکن یہ نالے صاف نہیں کراتے ہیں ہمارے بلدیہ کے ملازمین، بلدیہ کے ٹی ایم او، ایڈمنسٹریٹر. ان کو اس نالے سے ڈیلی کا ہزاروں روپے کا ڈیزل لیتے ہیں. یہ اگر وہ نالے کی صفائی کرا دیں گے تو ڈیلی کے ہزاروں روپے ان کا بند ہو جاتا ہے، ان کا اجارہ داری بند ہو جاتی ہے. لوگوں کو جو ہے وہ اپنا نیچے کے سویپر ہے، وہ نالی جب پانی بھرتا ہے تو محلوں سے کوئی 100 لیتا ہے، کوئی 500 لیتا ہے، وہ ان کا روزگار بند ہو جاتا ہے. وہ کبھی بھی نہیں چاہتے کہ یہ نالا زمین پہ چلے جائے، ان کی گھاٹی ہو جائے. نالے کی اگر گھاٹی ہو جاتی ہے، نالی گھاٹی ہو جائے، نالی صاف ہو جائے، ہم آپ کو گارنٹی سے کہتے ہیں کہ 30 سال 25 سال 30 سال تک کبھی پانی نہیں نکلے گا. نالا جو ہے روڈ سے تقریباً 2 فٹ اوپر گپ ہے، نالے کے اندر روڈ سے 2 فٹ اوپر گپ ہے. اور جب ہم ان کو کہتے ہیں اعلیٰ حکاموں کو تو وہ روڈ نالوں کو توڑتے ہیں، لاکھوں روپے کا دکانداروں کا نقصان کر کے جاتے ہیں. لیکن وہی کنڈیشن ہوتی ہے جس طرح سے توڑتے ہیں، وہی اندر جو ٹوٹا ہوا ملبہ بھی اندر ڈالا ہوا تھا وہ بھی نہیں نکالتے ہیں. آپ آج بھی آپ کو میں اس بنا آپ کے پلیٹ فارم سے کہہ کے چیلنج کے ساتھ کہتا ہوں کہ آپ میرے ساتھ چلیں کہ نالے کو نکالیں تو ملبہ بھی نکلے گا نالے میں سے. اور یہاں کروڑوں روپیہ جو ہے ہمارا فنڈ لیا جاتا ہے، ہمارے وہ نالی کا پانی جو ہے پینے کو مل رہا ہے. ہم اپنا ٹیکس دیتے ہیں، تاجر ٹیکس دیتے ہیں، تاجر ٹیکس چور نہیں ہے، ہر چیز میں ہم ٹیکس دیتے ہیں. لیکن ہمارے میرپور خاص شہر کے وہ پانی بھی جو ہے ہمارے کو اوریجنل نہیں ملتا، گندا پانی ملتا ہے، بالکل گندا پانی ملتا ہے، نالی کا پانی ملتا ہے وہ ہمیں. اور جب ہم ان سے باتیں کرتے ہیں، میٹنگیں کرتے ہیں تو ہمارے کو دلاسا دیا جاتا ہے کہ ابھی کر لیں گے، کل کر لیں گے. مہربانی آپ کی سندھ ٹی وی نیوز سے بات کرنے کی. ناظرین تاں ہی واپاری تنظیمن جو اگوان ہو امین میمن، ہن جا وچار ॿुधा हूंदा. हिन जो इहो चवणु हो त किरोड़े रुपया फंड अचनि था नालनि जे नाले, उहे ई खणियो था वञनि. मगर हिननि इहो बि एतिराफ़ कंदे चयो त हिते जेके उन्हनि खे इंचार्ज ठाहियो वियो आहे, जेके TMA में पटेवाला हूंदा उहो सॼे शहर में उन्हनि खे इंचार्ज ठाहियो वेंदो. इहो साॻियो ई एतिराफ़ अॻूणो डिप्टी कमिश्नर जेको सैयद मेहदी शाह हो, हुन जो बि इहो चवणो हो त मीरपुर ख़ासि शहर में असांखे फेल करण में मेन मसइलो हिकु सियासी तंज़ीम आहे ऐं उन्हनि जो ॿिनि यूनियन जो पाण में झगड़ो आहे, जंहिंजे करे शहर जा जेके मेन नाला आहिनि उन्हनि में बोरियूं उछलायूं थी वञनि, उन्हनि में पथर उछलाया था वञनि. जॾहिं हुन पाण सॼे शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो विज़िट कयो, सहाफ़ियुनि जी टीम खे वठी वियो, हुन पाण एतिराफ़ कंदे चयो त मेन जेको बल्दिया खे सॼे शहर खे खंडरात बनाइण जा ज़िम्मेदार हिननि जा यूनियन अॻुवाणनि या TMA अमलो आहे. इहो बि असीं तव्हांखे ॿुधाइणु आहे त मीरपुर ख़ासि शहर हिन वक़्तु सॼो खंडरात बणियल आहे. हिते खोड़ सारा अहिड़ा वाक़िया थिया आहिनि जेके हिकु त हिते जो हिननि
जो जेको अमलो आहे घर वेठे पगार खणे थो। उन खां अलावा मुसलमान जेके स्वीपर आहिनि उहे हिननि भर्ती करे छॾिया आहिनि, जॾहिं त खोड़ सारा अहिड़ा बि नाला आहिनि जेके खोलिनि कोन था। जेकर खोलिनि था त हिननि जा पंहिंजा स्वीपर जेके आहिनि हुननि जे गैस हुननि जे बाफ़ जे करे फोत थी विया आहिनि। उन खां अलावा तव्हांखे असीं ॿुधायूं त मिर्पुखास शहर में जी हिकिड़ो चवनि था दवाउनि जा मसइला आहिनि, या असांखे थर लॻे थो हितां खां थरपारकर या उमरकोट ज़िला लॻनि था, हिते उन्हनि माण्हुनि खे दवाऊं कोन थियूं ॾिनियूं वञनि। हिते किरोड़े रुपयनि जूं दवाऊं ताज़ो PPHI जूं दवाऊं मेराण थाणे जे हद में उछलायूं वयूं। उतां जे SHO कार्टून बि झलिया हुआ, मगर उतां जी हिकु सियासी तंज़ीम जी लेडीज़ विंग जी जेका अॻुवाण हुई उहा ऐं उन जो घर वारो उन्हनि माण्हुनि खे उहे बासर हुअण करे उन्हनि खां रिश्वत एवज़ छॾाया विया। हुन तो को बि केस वग़ैरह दाख़िल न थियो, न का हिन ते इंक्वायरी थी। उन बावजूदि हिकिड़ो स्वीपर बि जेको आहे या हिकिड़ो पटे वाले खे मुअतल कोन कयो वियो। हिते जेकॾहिं दवाऊं आहिनि मिर्पुखास सिविल हॉस्पिटल में वण वढिजी विया हुआ, उन ते बि का इंक्वायरी वग़ैरह कोन थी। मिर्पुखास सिविल हॉस्पिटल में माण्हुनि खे दवाऊं कोन पियूं मिलनि। जेकॾहिं अखियुनि जो वार्ड आहे त उन वार्ड में TB जा बिल्कुलु एंड वारा मरीज़ उन समाजी तंज़ीमुनि खे ॾेई उहो वार्ड बंदि करण जा सांभा कया पिया वञनि। हिते जे माण्हुनि सां खोड़ सारा मसइला आहिनि, जंहिंजे करे हितां जे सियासी समाजी मिर्पुखास जे एक्शन कमेटी जे अॻुवान जो चवणो हो त असां गॾिजी हिकिड़ो लाइअमल ठाहींदासीं। मिर्पुखास जा जेके मसइला आहिनि उहे सभु गॾिजी करे असीं खणंदासीं, जीअं हितां जे माण्हुनि खे का सहूलियत मिले। नाज़रीन वठूं था नंढी साई खां पोइ तव्हां सां गॾु हाज़िर। नाज़रीन नंढी साई खां पोइ वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। असां हिन वक़्तु तव्हांखे उहो रोड ॾसींदासीं जिते मिर्पुखास खां उमरकोट गाॾियूं वञनि थियूं, ट्रांसपोर्ट वञे थी, उन उमरकोट खां मिर्पुखास अचनि थियूं। उन खां अलावा सांगड़ रस्ते जी ट्रैफिक इन ते वञे थी। मिर्पुखास शहर जो मेन इलाइक़ो आहे जेको खिपरो नाका चौक खां NK पंप ताईं केतिरे ई अरसे खां इहो रोड मुकमल बंदि पियो आहे। ऐं माण्हू उतां जेकॾहिं स्कूल जा शागिर्द स्कूल में वञी कोन पिया सघनि, अगरि चूं रक्षा वञनि था, फांसी था वञनि, उतां जा माण्हू मुसलसल सरापा एहतजाज हूंदा आहिनि। उन्हनि जो मेन कारण आहे उतां जो जेके लिफ्ट मशीनूं ठहियल आहिनि उन्हनि जो गंदो पाणी या उतां पाइप लाइन लॻल आहे, उन्हनि जो पाणी रोडनि ते अची थो वञे। हुतां जा माण्हू मुसलसल सरापा एहतजाज हुआ। 2 खां 2.5 फुटनि ताईं पाणी बीठल आहे, मगर हितां जे इंतिज़ामिया त हुननि खे पाणी कढण त ठहियो, हुननि वटि केरु वञण लाइ तयारु कोन्हे। उन हवाले सां अचो त असां उतां जा जेको सिंध TV न्यूज़ सां हुतां जे रवासिन ॻाल्हि ॿोल कई आहे, तव्हांखे ॿुधायूं। हा त एहतजाज असां पाणी जे सिलसिले में कयो आहे। हिते असांजो मेन रोड ते हिकिड़ो घरनि जे अॻियां असां पाणी न निमाज़ू पढ़ी सघूं, घरां निकिरूं तॾहिं पाणी, मेन रोड ते निकिरूं तॾहिं असांखे गटर ॾिसण में शिकल अचे। 15 ॾींहंनि खां असांखे बल्दिया वारनि खे चई रुगो आसरा, असां अॼु ट्रैक्टर ख़राबु आहे, अॼु असां हिते इंक्रोचमेंट में एतिरो मसरूफ़ आहियूं, अॼु असांजो TMO बदिली थी वियो आहे, मुख़्तलिफ़ बहाना करे, पर कंहिं हूंदे बि को रिस्पॉन्स कोन थो ॾिए। अॼु असां बेज़ार थी हिन खॾ पाणी जी इहा शिकल आहे जो हिन में आए ॾींहुं चिंगचन में जेके माण्हू आहिनि उहे वीचारा स्लिप थियो वञनि, मोटर साइकिलनि ते जेके अंजान अची नए रस्ते ते अचनि उहे ॿारनि समेत किरी पवनि था। असां ॾिसी बेज़ार थी पिया आहियूं। हिते असांजा पंहिंजा ॿार परेशान, इन करे बसि बल्दिया जो ज़ुल्म ख़िलाफ़ असीं निकिता आहियूं। हिते जेसीं न कंदा तेसीं असां एहतजाज सिलसिलो जारी रहंदो। त हीअ असांजे टैक्सनि मां पगारूं वसूल कनि, असांजे टैक्सनि मां AC रूमनि में वेठा आहिनि, असांजे टैक्सनि मां गाॾियुनि ते हलनि, ऐं हिते असांजे हिते माना केरु परघोर लहण वारो कोन्हे, केतिरो टैक्स ॾियूं केतिरो। असां उन हूंदे बि असां चयो आहे, पर उन हूंदे बि हिन ॿुधण लाइ को तयारु कोन्हे। उन करे असां अॼु काड़े तते जो आवाम सां गॾु निकिता आहियूं। जेसीं असांजो मसइलो न असीं बीठा हूंदासीं, असां पंहिंजो मसइलो हल कराए पोइ वेंदासीं। एतिरी असांखे अलाह हिमत ताक़त ॾिनी आहे, असां मसइलो हल कराए पोइ वेंदासीं। अहिड़नि नाकारा ऑफिसरनि खां असीं ईअं चङा आहियूं। हिते नाकारा ऑफिसरनि खे असां बदिली सस्पेंड कराए था निकिरनि, भॼाए था कढंदासीं। हिते असां कोन छॾंदासीं हिननि खे। पाणी बीठो हूंदो आहे 3-3, 4-4 फुट। हिते सुलेमान कॉलोनी, सियाल कॉलोनी जो हिते बल्दिया वारनि खे चई अॼु सुभाणे को एक्शन वठण लाइ तयारु कोन्हे। कल राति हिते चिंची हिकिड़ी फाती ॿाराड़ी जा माण्हू आया, उन जी डिलीवरी हिते ई थी आहे। एॾो माना तंग थी आहे, पाड़े वारनि राति जो 4 बजे उन्हनि खे कढी इस्पताल रवानो कयो आहे। उन्हनि खे आयो ॾींहुं इहो तंग आहे, महिरबानी करे बल्दिया वारनि खे हिननि खे चवंदा त असांजो पाणी कढी ॾियनि, महिरबानी उन्हनि जी थींदी। ऐं असीं हिते रोज़गार करण ईंदा आहियूं। इहा हालत आहे, असांजी दुकानूं सभु बंदि पियूं आहिनि। असांजे दोस्त यार जेको बि धंधे लाइ परते ईंदा आहिनि उदास थियो वेंदा आहिनि रासी। ऐं हालत तव्हां पाण ॾिसो, अॼु खां 2 महीना थी विया आहिनि ऐं पाणी तक़रीबन 2-2 फुट 3-3 फुट बीठो आहे। ऐं आयो ॾींहुं हर माण्हू अची किरंदो आहे पाणी मां। पाणी को साफ़ कोन्हे, गटर आहे।
गटर था ॾिसो पाण ॿी बीमारियूं जाम पाकिस्तान में वधीक वधंदियूं वेंदियूं या ऐं महिरबानी थींदी तव्हांजी ही पाणी जो आहे ख़तमु कयो वञे। नाज़रीन, तव्हां ही मिरपुखार जेके सियाल कॉलोनी वासी आहिनि हुननि जा वीचार ॿुधां था। हिननि जो चवणु हो त हितां जेके चूं फासी थी वञनि, रोड रस्तो आहे कोन, हलण जी जॻह कोन्हे। साॻी सूरत हाल आहे लालचंद बाग जेको आहे इलाइक़ो या पाक कॉलोनी वारो इलाइक़ो, उन खां अलावा गरीबाबाद या हीराबाद आहे। गटर जेके नाला जेके आहिनि रोडनि ते अची विया आहिनि। गटरनि जो नाला उथलण जे करे हुतां जा जेके माण्हू परेशान आहिनि, उतां जा जेके निमाज़ी आहिनि उहो सख़्तु परेशान आहिनि। उन खां अलावा मिरपुखार शहर जा नंढा वॾा रोड जेके मुकमल तबाह लॻा पिया आहिनि, मगर हिन इंतिज़ामिया खे ख़बर न आहे त किथे कम था थियनि, किथे फंड था ख़र्च थियनि, करोड़ रुपया फंड अचनि था, मगर को बि हुन ते ध्यानु कोन पियो ॾिनो वञे। साॻी तरह जेको आहे पीपल्स पार्टी टाउन थाणे खां करे नाका चौक ताईं इहो जेको रोड आहे उहो बि मुकमल तबाह लॻो पियो आहे, रोड टुटो पियो आहे, कचरे जा ढेर लॻा पिया आहिनि। मगर हिन वक़्तु असां सां गॾु जेको वीडियो लिंक ते मौजूदु आहे आबादगार अॻवान बि आहे, अवामी तहरीक जो मरकज़ी अॻवान बि आहे। अचो त हुन सां असां ॻाल्हि ॿोल करियूं त मिरपुखार जे मसइलनि ते हुन सां था ॻाल्हि ॿोल करियूं। गुलाम मुस्तफ़ा साहब, मिरपुखार ज़िले जा मेन मसइला कहिड़ा आहिनि, उन्हनि जे हल लाइ इंतिज़ामिया जो ऐं चूंडियल नुमाइंदनि जो भला कहिड़ो किरदारु आहे? अदा नज़ीर, मेन मसइला त जेके आहिनि मिरपुखार जा वो तव्हांखे असांखे सभिनी खे ख़बर आहे। एजुकेशन आहे, सिहत आहे, पाणी आहे, का बि शइ जंहिं पासे तव्हां ॾिसो उन पासे सवा सुञी सुञी नज़र पई अचे। एजुकेशन खे ॾिसो, दब लॻी पई आहे कापियुनि जी, अखर लिखणु कोन थो अचे, अंग्रेज़ी अचे कोन थी। उहे छोकिरा ए ग्रेड में पास पिया थियनि, हिकिड़ी जॻह ते ॿिया पिया ॾियनि, ॿियनि जॻह ते टिया पिया ॾियनि। एजुकेशन जो तक़रीबन ओवरऑल सिंध में इहो हाल आहे, पर हिते मिरपुखार में अञा बि वधीक ख़राबु हाल आहे। पाणी जो मसइलो आहे, साफ़ पीअण जो पाणी कोन्हे, रोज़ाना डायरिया पई थिए, माण्हू मरनि पिया, ॿारनि जा जेके वार्ड आहिनि से भरिया पिया आहिनि, ऐं डॉक्टर जेके आहिनि से वरी ॿिए हंधि वेठा आहिनि, पंहिंजूं प्राइवेट क्लिनिकूं खोले वेठा आहिनि। ऐं उते जेके आहे 600 रुपया फी, ऐं ॿिया वरी उन जा माइट, को लाइब्रेरी वारो, पंहिंजो लेबोरेटरी वारो या को ॿियो वेठो आहे, एक्सरे वारो वेठो आहे, माण्हुनि खे हलाए हलाए हलाए। माना जनरली तौर ते जेकॾहिं कंहिंजो ॿार बीमार थिए त घटि में घटि 20,000 रुपया हुजनि तॾहिं प्राइवेट डॉक्टरनि खां इलाज कराए। हिते मिरपुखार सिविल अस्पताल में जेकॾहिं इहो हुजे, उहे साॻुणा डॉक्टर जेके ॿाहिरि वेठा आहिनि त घटि में घटि 2-2 कलाक हिते वधीक ॾियनि, माण्हुनि खे इहो न ॿुधाइनि त बाबा ॿाहिरि तव्हां वञो, तव्हांजो इलाजु सही थींदो, या पंहिंजी क्लिनिक जो ॾसु ॾियणु, या पंहिंजे कंहिं एक्सरे वारे जो ॾसु ॾियणु, पंहिंजी कंहिं लेबोरेटरी वारे जो ॾसु ॾियणु। तमामु हालत ख़राबु आहे। ऐं अहिड़ी साॻी हालत रोडनि रस्तनि जी आहे। रोड रस्ता ठही विया हलिया, बरसाति पवण खां अॻु में ई जेके गटर नाला उथली हलिया। हाणे हिन में छा आहे त सियासी माण्हू, सियासी धुरियनि सभु पंहिंजा माण्हू भर्ती करे छॾिया। जेके माण्हू जिन जा इहे धंधा हुआ उहे नज़र ई कोन था अचनि। ऐं हाणे इहे जेके आहिनि से सुटियल बुटियल रईसनि मीरनि पीरनि वॾेरनि जा नौकर कमदार उहे आहिनि। हाणे उहे कमु त कनि ई कोन था। जिते मिरपुखार सॼी में वञो तव्हां गटर उथलिया पिया आहिनि, रोड तबाह आहिनि, अस्पतालूं तबाह आहिनि, हालत सफ़ा ख़राबु आहे। घुटके मैन पुड़ी ऐं मंशियात जो तमामु घणो वाइपो आहे, विकिरो आहे। हर घर में जिते बि तव्हां ॾिसो, जंहिंजा 8 ॿार हूंदा, असां पंहिंजी ॻाल्हि बि करियूं पिया, जंहिंजा 8 ॿार हूंदा उनमां 7 ॿार मैन पुड़ी ते ऐं घुटके ते हूंदा। तबाही पई थिए, मंशियात चरसुका में पियो, शराब घटी में पियो हले। हर जॻह ते जेका शइ असां घुरूं माण्हू तलबे थो, उहा उनखे पैसे सां मिली पई वञे। इन में इंतिज़ामिया जी तमामु कोताही आहे। हद दर्जे खां ट्रैफिक जाम थियो वञे हली, कलाकनि जा कलाक तव्हांखे वेहणो थो पवे। त मुसीबत इहा आहे त मुसीबत हिकिड़ी खां तव्हां जान छॾायो, वरी ॿी मुसीबत। हर कंहिं पासे जिते बि तव्हां वञो, दुकानदार वेठा आहिनि, ॿिया वेठा आहिनि, रोडनि जे विच में वेठा आहिनि। हींअर नाजाइज़ तजावज़ात बि हटाया अथनि, पर काफ़ी जेके शहरनि में पाड़ा आहिनि उते नाजाइज़ तजावज़ात लॻी पई आहे। पाणी जेको असां खोलींदा आहियूं टूटियुनि जो, सो पहिरीं ईंदो आहे, इस्तक़बाल असांजो कंदो आहे गटर वारो पाणी, धप वारो। उन गटर वारे पाणी खां पोइ जेको पाणी ईंदो आहे सो मिड़े ई साफ़ ईंदो आहे। उन तबाही करे छॾी, डायरिया, हर क़िस्म जी बीमारी, अखियुनि जी बीमारी, हर क़िस्म जी बीमारी, स्किन जूं बीमारियूं, माण्हू तबाह हाल आहिनि। ऐं मिरपुखार ते ध्यानु ॾियणु खपे। ही सिर्फ़ु मिरपुखार तालुको कोन्हे, सिर्फ़ु मिरपुखार ज़िलो कोन्हे, ही डिवीज़न जो हेडक्वार्टर आहे। उन हवाले सां हिते अखियुनि जो वार्ड छो बंदि कयो? हिते ENT वार्ड बि कोन्हे, कुझु कोन्हे। डायलिसिस मशीनूं कंहिं प्राइवेट माण्हुनि हलायूं हुयूं के 2-3 ॾींहं, उहे बि हाणे कमु कोन पियूं कनि। छा करे, केॾांहुं वञे?
आम माण्हू असां जेके आहियूं लोअर मिडिल क्लास जा माण्हू आहियूं उहे बि सूरनि में आहियूं आम माण्हू जहिड़ो कर कल्ह मरी वियो हलियो मिसकिन डिलीवरी जो मसइलो हुजे ॿियो हुजे त उहे साॻियूं मायूं जेके आहिनि से पंहिंजे घरनि में ॿियनि हॉस्पिटलनि जा ॾस ॾियनि थियूं पर उते जेके माण्हू अचनि पिया से वीचारा दरपदर पिया थियनि ज़लील पिया थियनि 12 बचे माण्हू वञनि केॾांहुं केॾे माण्हू जे घर में डिलीवरी आहे किथां हाणे 50,000 रुपया हुनजो ॿार ॾिया पे हद आहे हद खां बि वधीक ख़राबु हालत आहे मंशियात एजुकेशन जो खानो ख़राबु इस्पतालनि जी ॿेड़ी ॿुॾी पई आहे तंहिं हूंदे बि असांजी इंतिज़ामिया ऐं असांजा जेके मिनिस्टर साहिब हिते ईंदा आहिनि त मीरपुर ख़ासि मिसाली ज़िलो आहे हाणे अंबनि जी तव्हां निमाइश पिया करो पहिरीं असांखे इहो ॿुधायो त अंबनि जा बाग बचा कहिड़ा आहिनि तव्हां आबादगार आहियो ॿुधायो त भला आबादगारनि जा भला मेन मसइला कहिड़ा आहिनि शहर जा त सभिनी ॻाल्हि ॿोल कई त शहर सॼो खंडरात में तब्दील थियल आहे शहर जा खोड़ सारा मसइला आहिनि शहरनि जे मसइलनि सां गॾु भला हिते आबादगारनि जा मेन मसइला कहिड़ा आहिनि उन्हनि जे हल लाइ हितां जे इंतिज़ामिया जो या एग्रीकल्चर खाते जो या इरिगेशन खाते जो कहिड़ो किरदारु आहे मसइलो इहो आहे त रिसर्च जेका चइजे थी उहा हिते असां वटि आहे कोन कहिड़ियूं जिन्सूं जेके आहिनि जेके हिननि असांखे ठाहे ॾिनियूं आहिनि या पैदा कयूं आहिनि कणिक फुटी कमंद जेका हिते जी का बि हिते जी वैरायटी कोन्हे नवां नाला ॾेई नयूं वैरायटियूं हिते उजागर कंदा तव्हांजो फुटी जो रेट ॿुधाईंदा फुटी वठण लाइ केरु तयारु कोन्हे कणिक जो रेट ॿुधाईंदा कणिक वठण लाइ तयारु कोन्हे कणिक 1300 रुपए जो रेट आहे 900 1000 1100 में वधि माण्हू विकी आहे बेहाल थी विया आहिनि ऐं हिते जी जेका मंडी आहे उते बि तव्हां ॾिसो त 11% आहे किथे बि 11% कोन्हे 11% कमीशन वठंदा आहिनि ऐं इन खां सवाइ आम माण्हू जेको ॿाराड़ी जो पंहिंजो माल खणी मंडी में पहुचे थो त जेतिरे में माल थो विकामे उनखां ॿिनि ते किरायो थियो थो वञे हक़ीक़त इहा आहे त आबादगार ॿनियूं विकण लाइ तयारु आहिनि ज़मीनूं वीरान आहिनि बंजर आहिनि पाणी आहे ई कोन अणलभ आहे मथां खां फ्लड अची वञे तॾहिं बि हिते पाणी जी सूरत हाल सदाईं इहा रहंदी आहे हर वाह हर शाख जी तव्हां पुछड़ियूं ॾिसो मुंड ॾिसो मुंड वारनि जी रड़ पई पए पुछड़ियुनि वारनि जी रड़ पई पए हलनि जी शाखूं पियूं हलनि उन जी भेट में के राज वारा माण्हू आम माण्हू जेके आहिनि उन्हनि जी पोज़ीशन इहा आहे त उन्हनि खे वरी हिकिड़ो पाणी कोन थो मिले पोइ 6-7 ॾींहंनि जूं रोटेशनूं करे चवंदा आहिनि त पुछड़ी खे पाणी पिया पहुचे बाबा पुछड़ी खे पाणी कोन थो पहुचे जेतिरो वधे थो उहो तव्हां विकिणो था असां तव्हां सभु गॾिजी सिंध जो पाणी हासिल करण जे लाइ रोडनि ते हूंदा आहियूं 12 बचे जिदो जहद में हूंदा आहियूं पर उहे सागुणा जॾहिं ॻोठ ईंदा आहियूं त पाणी पीअण जे लाइ बि कोन थो मिले सभु शइ हिकिड़ी माफ़िया आहे जंहिं ऑफिसर खां खणी पुछो या जंहिंखां बि पुछो आम माण्हुनि खां या साफ़ियुनि दोस्तनि खां पुछो त अक्सर सभिनी जी राय इहा आहे त जंहिंजी बदिली थिए पई उहो बि उतां पैसा भरे पियो अचे जेको हिते मोगा पिया विकिणनि उहे बि पैसनि ते पिया विकामनि सुकाए ॿोड़े बि ॿोड़नि जा बि पैसा वठंदा आहिनि सुकाइण जा बि पैसा वठंदा आहिनि हिन टाइम ते सुकाइण जा पैसा वठंदा वरी कुझु ॾींहंनि खां पोइ वरी जॾहिं बरसातूं वग़ैरह वधीक पियूं उहे साॻियूं जेके शाखूं आहिनि उहे टाप कंदियूं वरी माण्हुनि खे ॿोड़ींदा बि सही हिकिड़ी मुनज़िम तरीक़े सां पाण चऊं त का सुठी ॻाल्हि थिए उहा कोन पई थिए पर मुनज़िम तरीक़े सां करप्शन धांधली खरमस्ती इहा थिए पई ऐं माण्हू को बि ख़ुदा जो माण्हू को बि सुखियो कोन्हे मीर पीर वॾेरनि जा जेके माण्हू आहिनि से सभु सही आहिनि पटेवारियूं बि उन्हनि खे सभु उन्हनि खे ऐं तव्हां जेका बि जिन्स पोखियो सूरजमुखी जो ॿिज ॾिसो ॿिया ॿिज ॾिसो ॿिजनि जी क़ीमत एतिरी आहे जेतिरी असांजे मण जी क़ीमत आहे महिरबानी तव्हांजी सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाइण ते नाज़रीन तव्हां हीउ जेको आबादगार अॻवान हो ऐं अवामी तहरीक जो अॻवान हो हुन जा वीचार ॿुधायूं था हिन जो चवणो त मीरपुर ख़ासि ज़िलो जेको सॼो करप्शन जे वर चढ़ियल आहे असीं तव्हांखे ॿुधायूं त मीरपुर ख़ासि ज़िले जे करप्शन ऐं उन खां अलावा मसइलनि जे करे मीरपुर ख़ासि जे शहरियुनि सियासी समाज जी तंज़ीम जे अॻवान हिकिड़ी एक्शन कमेटी ठाही आहे मगर असीं तव्हांखे इहो बि ॿुधायूं त मीरपुर ख़ासि शहर जेको मुसलसिल मसइलनि जे वर चढ़ियल आहे हीउ जेको 7 खां 8 लख आबादी जो शहर आहे हिते जेके मीरपुर ख़ासि शहर में जेके फायर ब्रिगेड गाॾियूं आहिनि उहे सिरनि ते बीठल आहिनि उन खां अलावा शहर में जेके फायर ब्रिगेड गाॾियूं आहिनि उहे सिरनि ते बीठल आहिनि उन खां अलावा हिते जेको वर्कशॉप आहे ऐं उते जेको उन्हनि जा इंचार्ज आहिनि ट्रैक्टरनि जो सामान कढी खणी विया आहिनि विकिरो थी वियो आहे मगर कॾहिं बि इंतिज़ामिया उन्हनि खे कोन चयो आहे त जेकॾहिं हितां जी मशीनरी आहे त उहा बिल्कुलु कंहिं कम जी न आहे ख़ासि तौर इहो ई हिननि अॻवाननि जो ऐं वापारी अॻवान जो चयल हो त
त चुंगचूं जेके आयूं आहिनि शहर जो कचिरो खणण लाइ, असीं तव्हांखे इहो बि हिन प्रोग्राम में ॿुधाए छॾियूं त हितां जे TMA या हितां जे इंतिज़ामिया पारां जेके चुंगचूं आयूं आहिनि उहो शहर जे कुझु सियासी माण्हुनि खे कुझु हलकनि में ॾेई छॾनि, उहे पंहिंजो मेन जे वाड़नि जो गाह खणी रहिया आहिनि, जेके उहे पंहिंजनि इलाइक़नि में बीहारे छॾियूं आहिनि। छाजे करे हुननि जो इहो चवणो हो त असां वटि चुंगचियुनि जा ड्राइवर कोन्हनि, तंहिंजे करे मसइला वधनि था। हिकु त पहिरीं ट्रैक्टर ख़राब लॻा पिया आहिनि, उन खां अलावा जेकॾहिं चुंगचियूं आयूं आहिनि त उहे बि हिननि वटि बिल्कुलु ईअं सम्झो त नाकारा बनियल आहिनि, उन्हनि जो तेल शायदि कागज़नि में हलंदल हुजे। हुकूमत खे घुर्जे त फौरी तौर ते मिरपुखास शहर ते ध्यानु ॾिनो वञे या हितां जा जेके करप्शन कनि था या करप्शन में मुलवस आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे, उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे त जीअं मिरपुखास शहर जा माण्हू सुख सां साह खणी सघनि या मिरपुखास शहर जे माण्हुनि खे सिहत जूं सुठियूं सहूलियतूं मिली सघनि, हुते उन्हनि खे तइलीम जी सुठी सहूलियत मिली सघे। हुतां जे माण्हुनि खे जेके रोड रस्ता मुकमल तबाह लॻा पिया आहिनि, गटर नाला उथली विया आहिनि, हुते माण्हुनि खे अच वञण जी सहूलियत मिली सघे। हुकूमत घुर्जे त फौरी तौर ते नोटिस वठी उन जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। आईंदे प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान नज़ीर पंवर खे